लेकिन मुझा दोस्त अजीज मां अञा भी थोड़ो गाल के खोलिया मुखे करबला जे मौजूअ ते अचणो आहे भले हिकड़ी गाल छो न खुलियल हुजे। कुछ माण्हू तवां सादड़न माण्हुन के वरगलाईंदा हन, कुछ माण्हू सादड़न माण्हुन के वरगलाईंदा हन। इमाम हसन ऐं हुसैन सुहिणे जे अमड़ जो कातिल हज़रत उमर बिन ख़त्ताब के छॾियो वेंदो आहे, हा या न जवाब ॾियो। ऐं तव्हांखे सादन लफ़्ज़न में जवाब ॾियां, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां भले यकीन कयो या न कयो, अल्लाह पंहिंजो दिमाग़ ॾिनो अथव, उन मां सोचजो। हज़रत अली, छा नालो वरितुम? मौला अली। नालो वठो, चो मौला अली, शेरे ख़ुदा जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो त मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आहे। तवज्जो, मां अदा अलीअ खे इल्मु ईअं सेखारियो आहे जीअं पखी पंहिंजे चुभ सां पंहिंजे बच्चे खे ग़िज़ा खाराईंदो आहे। यो कहे फरमायो, चो मदीने जे मीर कहे फरमायो, कंहिंजे लाइ फरमायो? मां ॾाढो कम वारो जुमिलो पियो चवां, 10 मुहर्रमुल हराम जी रात आहे। यादि रखो, जेसीं अक़ीदो मज़बूत न थींदो, अमल मुंहिंजा दोस्त पोइते रहिजी वेंदो। उन शेरे ख़ुदा जंहिंखे मदीने जे मीर चुभ सां ईअं चुगायो आहे, छा चुगायो आहे? पेट जे भरजण जी ग़िज़ा न, इल्म जी ग़िज़ा सुणे अलीअ खे चुभ सां चुगाए तैयार कयो आहे। वरी ऐलान कयो आहे, अना मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा। इते जे करे बिहारे मां तोखां पुछां, मस्जिद कंहिंजो घर आहे? चओ अल्लाह जो, जल्दी ॿुधायो, मोट वक़्तु थोरो आहे, मां ॻाल्हियूं घणियूं ट्रेड़े वियो हां। मस्जिद कंहिंजो घर आहे? चओ अल्लाह जो। कंहिंजो घर आहे? वुज़ू करे जॾहिं निमाज़ी निमाज़ जे लाइ मस्जिद में हूंदो ईंदो आहे, वुज़ू बि थियल हूंदो आहे, कपिड़ा बि पाक हूंदा आहिनि, इबादत जे लाइ बि ईंदो आहे। लेकिन जॾहिं सॼो पेर अंदरि रखंदो आहे, छा चवंदो आहे? खोलियो गाल खोलियो, जो अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब रहमतिक। ऐ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जा दरवाज़ा ॻाल्हायो, रहमत जा दरवाज़ा पढ़ंदा आहियो? पढ़ंदा आहियो? कॾहिं सोचो थो त घुरो छा थो? वरी इते बीहंदुसि त मुंहिंजी सॼी तकरीर हिते ख़त्म थी वेंदी। छो त यादि रखो, हिकिड़ो जुमिलो पक्को ख़ुदा जो कसम करे छॾियो, जंहिंदा 5 दे नाल प्यार नहीं, ओंदे कलमे ते इतबार नहीं। मां कुरान जूं जेतिरियूं आयतूं चओ मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। मौलवी हुजे, पीर हुजे, मुफ्ती कुछ भी हुजे, हज हुजनसि, ज़कात हुजन, सब कुछ ढेर हुजनसि, पर जे सीने में आले रसूल जो प्यार ना है, अल्लाह जे इज्जत जो कसम खणी तो चवां, वो जन्नत जी खुशबू रब उनके नसीब को न कंदो। याद रखी छॾियो, गुनहगार जरूर आहे, गुनहगार जरूर आहे, मगर अंदर में आले रसूल जो प्यार थो रखे, मस फर्ज पूरा थो करे। इहो जेको हुब्बे आले रसूल आहे, ए जेको प्यार आले रसूल आहे, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो हो जन्नत जे बागन जे विच में इंशाअल्लाह ताला होंदो। मां कुरान जेतिरो चओ ॿुधाइण लाइ तैयार हां, जेकर अॻिते न हलो। लेकिन इहा हिकिड़ी ॻाल्हि फ़िलहाल इहा ॿुधो, अल्लाह जो घर मस्जिद आहे। कोशिश कयां मिड़ई ॻाल्हियूं नयूं ॿुधायांव, साल में हिकिड़ो भेरो थो अचां। अल्लाह जो घर मस्जिद आहे। कंहिंजो घर आहे? अल्लाह जो घर। दर खोले अंदर त आयो हई न? कंहिंजे घर में आयो हई? जवाब ॾियो, कंहिंजे घर में आयो हई? अल्लाह जे घर में आयो हई। हाणे दुआ वरी उन खां तो घुरी, मुंहिंजा मौला उन जे ई घर में आयो हई, उन जे ई इबादत लाइ आयो हई। चवीं तो अल्लाहुम्मा, ऐ मुंहिंजा मौला, इफ्तह खोल ली मुंहिंजे लाइ अबवाब दरवाज़ो रहमत कर, तुंहिंजे रहमत जो। कंहिंजे रहमत जो? मस्जिद जो दर त खुलियो पियो आहे। ॻाल्हायो, मस्जिद जो दर त
खुलियो पियो आ, उहा कहिड़ी रहमत आ, उन जो दरवाज़ो कहिड़ो आ। क़ुरान खां पुछां या मुस्तफ़ा महबूब खां पुछां, जल्दी ॻाल्हायो। अॼु फ़कीर न कांडेरे जे दावत ते अचण वारो, ॻोठ गुलाम कीरे में अचण वारो, अॼु जेको क़ुरान ॿुधण चाहियो था ॿुधो, रुॻी ज़ुबान खोले चओ फ़कीर अॼु हितों ॻाल्हि आहे त मां क़ुरान तव्हांखे खोले ॿुधायां त मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जो शान आहे छा। अज़ीज़ाने मन जेॾी महिल अल्लाह जे घर में पहुची करे दुआ तो घुरी, मुंहिंजा मौला मुंहिंजे लाइ पंहिंजे रहमत जो दरवाज़ो खोल। दर त खुलियो पियो आहे, अल्लाह जो घर